अस्सलाम वालेकुम, नमस्ते दोस्तों। आउं कमलेश शूटर फ्रॉम डीप्लो थरपारकर। हींअर आउं बीजिंग यूनिवर्सिटी ऑफ पोस्ट्स एंड टेलीकम्युनिकेशन में मास्टर करी रहियो आहियां, जेका फुल स्कॉलरशिप ते आहे। दोस्तनि जा इहे सुवाल आहिनि त चाइना जे लाइ कहिड़ियूं स्कॉलरशिप्स आहिनि, कहिड़ियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, कॾहिं उहे डेट अनाउंस कंदियूं, छा छा रिक्वायरमेंट आहे, छा प्रोसेस आहे। हिन वीडियो सां गॾु आउं हिकु ॿियो वर्ड फाइल तव्हां सां शेयर करे रहियो आहियां, जंहिंमें तव्हां फुल A to Z इंफॉर्मेशन फाइंड करे सघो था। ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां वधि खां वधि अप्लाई कंदो ऐं हिन स्कॉलरशिप जो फ़ाइदो वठंदो। हर साल पाकिस्तान मां हज़ारे स्टूडेंट्स अचनि था मास्टर एंड PhD जे लाइ। अच्छा, हाणे स्कॉलरशिप में फॉरबिडन सिटी स्कॉलरशिप आहे, प्रेसिडेंशियल स्कॉलरशिप आहे, CSC चाइनीज़ स्कॉलरशिप काउंसिल आहे, ऐं ॿियूं काफ़ी यूनिवर्सिटीज़ फुल एंड पार्शल स्कॉलरशिप्स आहिनि। कॉमन स्कॉलरशिप CSC आहे, जंहिंमें तव्हां CSC में ऑनलाइन अप्लाई करे सघो था। तव्हांजे प्रोफाइल जे बेस ते अगरि कुझु यूनिवर्सिटीज़ में फुल स्कॉलरशिप या CSC स्कॉलरशिप्स अवेलेबल न हूंदियूं आहिनि त उहे तव्हां खां पुछंदा आहिनि त पार्शल स्कॉलरशिप असां तव्हांखे ॾियणु चाहींदा। अगरि तव्हां इंट्रस्टेड हुजो त या CSC त न आहे, ॿी का फुल स्कॉलरशिप उन्हनि वटि हूंदी आहे, उहो तव्हांजे प्रोफाइल जे बेस ते तव्हांखे उहे स्कॉलरशिप मिली सघे थी। अच्छा, स्कॉलरशिप जे लाइ रिक्वायरमेंट तमामु सिंपल आहे। तव्हां एजुकेशनल डॉक्यूमेंट्स जेका नोटरी पब्लिक खां नोटराइज़ कराईंदो, एंड ॿियो नंबर 2 ॿ रिकमेंडेशन खपंदा, जेका तव्हां एसोसिएट प्रोफेसर या फुल प्रोफेसर्स तव्हांजे प्रीवियस स्टडी यूनिवर्सिटीज़ खां तव्हां वठी सघो था। एंड 3 नंबर ते तव्हांखे स्टडी प्लान खपंदो, जेका स्टडी प्लान इज़ अराउंड 1000 वर्ड्स तव्हां लिखो, जेका लेस देन 2 पेजिस हुजे। स्टडी प्लान में तव्हांखे तव्हांजो इंट्रोडक्शन लिखिणो आहे, तव्हांजो प्रीवियस एक्सपीरियंस या प्रीवियस वर्क डिफाइन करिणो आहे, एंड तव्हां चाइना जे लाइ छो इंट्रस्टेड आहियो, एंड तव्हां हुते अची छा ते कमु करणु चाहियो था, इहो तव्हां हुन में इन शॉर्ट डिफाइन करे सघो था। या मास्टर जे लाइ स्टडी प्लान आहे, एंड PhD जे लाइ तव्हांखे रिसर्च प्रपोज़ल लिखिणो पवंदो। रिसर्च प्रपोज़ल में तव्हांखे फुल जेका तव्हां PhD जे लाइ रिसर्च कंदो, उहो तव्हांखे हुनजो प्रपोज़ल ॾियणो पवंदो आहे। अच्छा, हुनखां सवाइ फिज़िकल एग्ज़ामिनेशन, जेका फॉरेनर्स फिज़िकल एग्ज़ामिनेशन आहे, उहो तव्हां ईज़ीली डाउनलोड कयो, एंड MS या MO खां तव्हां सिग्नेचर कराई सघो था हींअर अप्लाई जे टाइम ते। लेकिन जॾहिं तव्हां फाइनल सिलेक्शन खां पोइ वीज़ा जे लाइ अप्लाई कंदो त हिन साल हुननि चयो आहे त फिज़िकल सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट तव्हां MS खां सिग्नेचर कराए अचो। उहो पोइ जो मसइलो आहे, फ़िलहालु तव्हां भले MO खां करायो या MS खां करायो, उहो मैटर नथो रखे। अच्छा, हुनखां पोइ पासपोर्ट, होम पेज एंड पब्लिकेशन्स, अगरि तव्हांजी का पब्लिकेशन्स आहे उहो तव्हां ॾेई सघो था। एंड इंग्लिश प्रोफेशंसी सर्टिफिकेट, इंग्लिश प्रोफेशंसी सर्टिफिकेट तव्हां यूनिवर्सिटीज़ खां कढाई सघो था। उहे यूनिवर्सिटीज़ तव्हांखे इहो लिखी ॾींदियूं त हिन असां वटि इंग्लिश कोर्स पढ़ियो आहे, एंड हीअ आसानी सां इंग्लिश करी सघे थो, अॻियां इंग्लिश में सब्जेक्ट पढ़ी सघे थो। इहो एॾो मुश्किल न आहे, इहो आसान रिक्वायरमेंट्स आहिनि। अच्छा, सिलेक्शन जा क्राइटेरिया काफ़ी डिफरेंट आहिनि, ऐं कुझु लिमिटेड ई नथा चई सघूं त छा छा फैक्टर अफेक्ट कनि था। हिन में तव्हांजो CGPA डिपेंड करे थो, तव्हांजो जेका स्टडी प्लान लिखो था उहा डिपेंड करे थो, त इहे काफ़ी मैटर रखनि था। तव्हांजो प्रीवियस वर्क बि मैटर रखे थो इन ते। हाणे अचूं था प्रोसेस ते, त कीअं अप्लाई कजे। प्रोसेस जे लाइ नंबर 1 फर्स्ट स्टेप, तव्हां यूनिवर्सिटीज़ सिलेक्ट कयो। जंहिं यूनिवर्सिटीज़ में तव्हां स्टडी करणु चाहियो था उहे यूनिवर्सिटीज़ नोट कयो, हुननि जूं वेबसाइट्स विज़िट कयो। हुननि जी वेबसाइट्स ते तव्हांखे हर इंफॉर्मेशन मिलंदी, प्रोफेसर्स जी लिस्ट,
अप्लाई जी तारीख़, अप्लाई जी आख़िरी तारीख़, रिक्वायरमेंट्स, कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट रिक्वायरमेंट आहिनि, केतिरा फाइल हुननि जा रिक्वायर्ड आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं स्कॉलरशिप उहा यूनिवर्सिटी ऑफर करे थी। इन हिसाब सां तव्हांखे हर इंफॉर्मेशन यूनिवर्सिटी जी वेबसाइट सां मिली सघे थी। फस्ट तव्हां यूनिवर्सिटीज़ नोट कयो, यूनिवर्सिटीज़ जूं वेबसाइट्स विज़िट कयो। हुनखां पोइ तव्हां प्रोफेसर्स जी लिस्ट कढो। प्रोफेसर्स में उहे प्रोफेसर्स जेके जंहिंजे अंडर में तव्हां कमु करणु चाहियो था या हुन जो रिसर्च तव्हांजे रिसर्च सां मिलंदड़ आहे जंहिं ते तव्हां कमु करणु चाहियो पिया, हुननि सां तव्हां कॉन्टेक्ट कयो एक्सेप्टेंस लेटर जे लाइ। एक्सेप्टेंस लेटर में तव्हांखे ईमेल में इहो मैंशन करिणो आहे जस्ट तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन एंड तव्हां जेका प्रीवियस कमु कयो आहे या तव्हां हिन कम सां हिन प्रोफेसर सां छो इंट्रस्टेड आहियो, एंड प्रोफेसर जे बारे में लिखो जीअं तव्हां प्रोफेसर खे अट्रैक्ट थी सघो ऐं उहो तव्हांखे एक्सेप्ट करे स्टडी जे लाइ, मास्टर या PhD लाइ। अच्छा, इहा एक्सेप्टेंस ज़रूरी न आहे लेकिन तमामु पॉज़िटिव पॉइंट आहे। कुझु छोकिरा उहे आहिनि जंहिं वटि काफ़ी एक्सेप्टेंस लेटर हूंदा आहिनि, हुननि जी सिलेक्शन न थी सघंदी आहे, मे बी हुननि में ॿियूं उनजो प्रोफाइल या ॿियूं काफ़ी शयूं हुन ते इफेक्ट कनि थियूं, एंड कुझु छोकिरा विदाउट एक्सेप्टेंस थी वेंदा आहिनि। लेकिन आउं इहो चवंदुसि त एक्सेप्टेंस जे लाइ तव्हां लाज़मी ट्राए कयो, एक्सेप्टेंस जे लाइ वधि खां वधि ईमेल कयो जेतिरा तव्हांखे मिली सघनि। अच्छा, एक्सेप्टेंस खां पोइ तव्हां यूनिवर्सिटीज़ जी वेबसाइट ते हुनजे अप्लाई जी डेडलाइन ॾिसो। एप्लीकेशन जीअं हुनजी डेट स्टार्ट थिए तव्हां CSC जी वेबसाइट ते ऑनलाइन अप्लाई कयो, हुन यूनिवर्सिटी जो एजेंसी नंबर ॾी। जीअं तव्हां एजेंसी नंबर पुट कंदो हुन यूनिवर्सिटी जो नेम अची वेंदो। उनखां पहिरीं तव्हां हुनखे पंहिंजी ईमेल सां हिकिड़ो अकाउंट ठाहिणो पवंदो CSC जी वेबसाइट ते। अच्छा, तव्हां ऑनलाइन अप्लाई जो कुझु स्टेप्स आहिनि 4-5, उहो तव्हां ज़रूरी न आहे हिकिड़े ई टाइम ते करी सघो। तव्हां भले कुझु फॉर्म फिल करी एंड हुनखे सेव कयो एंड वरी तव्हां वरी पंहिंजे फ्री टाइम में हुनखे फिल कयो। जीअं तव्हां फुल फॉर्म करी वठो, उहो फॉर्म डाउनलोड करी हिन रिक्वायरमेंट्स डॉक्यूमेंट्स सां गॾु अटैच करी, कुझु यूनिवर्सिटीज़ 2 फाइल घुरंदियूं आहिनि, कुझु 3 फाइल घुरंदियूं आहिनि। उहे रिक्वायर्ड फाइल एंड रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स तव्हां यूनिवर्सिटीज़ खे पोस्ट कयो, यूनिवर्सिटीज़ खे मोकिलियो हुनजे डेडलाइन खां पहिरीं। यादि रखिजो CSC खे कुझु बि हार्ड फाइल मोकिलण जी ज़रूरत न आहे, उहो सिर्फ़ु तव्हां ऑनलाइन अप्लाई कयो CSC जी वेबसाइट तां एंड उहा फॉर्म डाउनलोड करी यूनिवर्सिटीज़ जी वेबसाइट ते मोकिलियो जेका डॉक्यूमेंट्स सां गॾु, हार्ड कॉपीज़ सां गॾु। डॉक्यूमेंट्स कहिड़ा आहिनि यादि रखिजो। नंबर 1 स्टडी प्लान, नंबर 2 CSC जो जेको एप्लीकेशन फॉर्म आहे उहो, नंबर 3 2 recommendations from your teachers, professors, English proficiency certificate, passport, home page, and educational documents notarized from notary public. ये सभई डॉक्यूमेंट तव्हां अटैच करी फाइल में तव्हां यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते मोकिलियो बिफोर दी डेडलाइन। हिन खां अलावा तव्हांखे काफ़ी हेल्प मिली सघे थी जेका ऑनलाइन फेसबुक पेजिस आहिनि, सिंधी स्टूडेंट इन चाइना, चाइनीज़ स्कॉलरशिप काउंसिल, इन हिसाब सां काफ़ी पेज आहिनि, उहे तव्हां लाइक कयो, हुनजो नोटिफिकेशन्स ऑन कयो जीअं तव्हांखे अपडेटेड इंफॉर्मेशन मिली सघे। काफ़ी छोकिरा हर यूनिवर्सिटी